नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कोटडीजी में ख़बर ॾींदा हलूं त ख्वाबनि वारे बादशाह अॻूणे सूबाई वज़ीर मंज़ूर हुसैन वसाण जी कोटडीजी में एजाज़ मुर्तज़ा मजवार हुसैन लाशारी जी रिहाइशगाह ते मीडिया सां गुफ़्तगू कंदे चयो आहे त फिरदौस आशिक़ ऐवान मुशरफ दौर में मुशरफ सां रही आहे ऐं पीपल्स पार्टी जे दौर में असां सां बि गॾु रही आहे। इन जे बयान सां को बि फ़र्क़ु नथो पए। जमहूरियत खे बचाइण लाइ पाकिस्तान जूं ॿ वॾियूं पार्टियूं नून लीग ऐं पीपल्स पार्टी गॾु हूंदियूं आहिनि। बाक़ी इलेक्शन हर को पंहिंजे प्लेटफॉर्म तां विढ़ंदो आहे। इहो चई सघिजे थो त सेनेट जी इलेक्शन थी सघे थी, लेकिन इमरान खान पाण असेंबली डिज़ाइल करे छॾींदो। इख़्तिलाफ़ पैदा करण जी भले कोशिश कई वञे, पर पीडीएम अॻे बि गॾु हुई, हाणे बि गॾु आहे ऐं गॾु रहंदी। नहीं सकता है जो भी पीडीएम का फैसला होगा। फिरदौस साहबा हमारे साथ भी थी और मुशरफ साहब के साथ भी थी, तो वो बयान ऐसे दिए जाते हैं, कोई फ़र्क नहीं पड़ता है। मरियम नवाज़ ऐं बिलावल जो तक़रीबन साथ आहिनि ऐं जेको उन खां अलावा 27 डिसंबर ते बि मरियम नवाज़ अचे थी, त इहो सिर्फ़ु इमरान खान जी हुकूमत ताईं गॾु न आहे, उन खां पोइ बि जेको आहे कंटिन्यू साथ रहंदो। ॾिसो, असां ॿ वॾियूं पार्टियूं पाकिस्तान जूं हिन वक़्तु ताणी इमरान या जमहूरियत खे बचाइण लाइ जेको जंहिं तरह सां हुकूमत हलाई वञे थी उन जे ख़िलाफ़ु ज़रूरु गॾु आहियूं, पर इलेक्शन त असां पंहिंजे प्लेटफॉर्म ते लड़ंदासीं। पर स्ट्रगल असांजी साॻी आहे त जंहिं निज़ाम में डिक्टेटरशिप जो रूप अख्तियार कयो वियो आहे, इहो न थियणु खपे। बाक़ी इलेक्शन में हर कोई पंहिंजी पार्टी लड़ंदो, वो थोड़ा सा मुख्तलिफ होगा 20 से। मैं ये कह सकता हूँ कि इलेक्शन सेनेट की हो सकती हैं, लेकिन इसी साल के दौरान खुद इमरान खान खुद ही अनाउंस करेगा इस असेंबली डिज़ाल्व करने का, और बेशक इख्तिलाफात पैदा करने की कोशिश की जाए, लेकिन पीडीएम कायम थी, अब भी है, रहेगी भी, और इसी पे ही स्ट्रगल होगी। हालात ऐसे होंगे 2021 में कि हालात को मद्देनज़र रखते हुए इमरान खान खुद अनाउंस करेंगे कि इसी साल के आखिर में कि इलेक्शन, मैं असेंबली डिज़ाल्व करता हूँ, इलेक्शन करा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।